अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद है तो ख़ुशि ऐं आबाद हूंदो। जीअं त हिकु कूड़े शख़्स जी वरी तव्हां लाइ मां हिकिड़ो वीडियो खणी आयो आहियां। अॻ में तव्हां हीअ वीडियो ॾिसो, उन खां बाद में मां तव्हांखे सॼी तफ़सीर उन जे बारे में ॿुधायां थो। मोहम्मद गौस गवालियारी इमाम हुसैन जे औलाद मां 7वीं 8वीं पीढ़ी में काफ़िलो वठियो वञे पियो। न्याणियूं बच्चा सभु साथ साण हुजे, ओचितो धाड़ेलनि हमलो कयो। बुज़ुर्ग वॾी उमिरि जो पोढ़ो पीर मर्द हीअं लठ खाॾी जे हेठों ॾेई हीअं ॾिसे बीठो। हो पिया लुटनि, हो पिया फिरनि, बुज़ुर्ग ॾिसे बीठो। धाड़ेलनि सॼे काफ़िले खे लुटियो, उठ फुरियूं, घोड़ा फुरियूं, सामान फुरियूं, सोन हुया, चांदी हुयो, जेको हुयो फुरियूं। उन काफ़िले में साईं जो बचड़ा बि गॾु हुया न। साईं जी नंढड़ी नवासी हुई, ॾोहिटी। हज़रत मोहम्मद गौस गवालियारी जी नंढड़ी ॾोहिटी। उन जे कननि में सोन जूं वालियूं पातल हुयूं। हिकिड़े धाड़ेल वालीला थी, लही न सघी, छिक ॾिनई, लही न सघी, वरी छिक ॾिनई, वाली न लथी। धाड़ेल हो ज़ालिम उन खंजर खणी ऐं न्याणी जो कनु कपियो। ॼण हिकिड़ी हिकिड़ी वाली लाहिण में देर थींदी, कनु सॼो ॿई कन कपे थो वठां, पोइ वालियूं कढी वठंदुसि। हीअं कनु कपियईं। बुज़ुर्ग पे मंज़र ॾिठो, न्याणी जो हिकिड़ो कनु कपियईं, ॿियो कनु कपियईं। उन न्याणीअ दाह कई, नाना साईं, नाना साईं, नाना मुंहिंजो कनु कपजी वियो। जेॾीमहिल नंढड़ी न्याणी रड़ कई, अल्लाह जो वली जेको ख़ामोश हुयो, सब्र में हुयो, इस्तिक़ामत में हुयो, जेॾीमहिल नंढड़ी न्याणी दाह कई, नाना मुंहिंजो कनु कपजी वियो, त वलीअ जो सब्र जो पैमानो उथली पियो। हू जेका लठ टेक ॾेयूं बीठो, लठ सिधी करे हीअं फेरायईं, हीअं जो लठ घुमायईं त जेतिरा बि धाड़ेल हुया उन्हनि जूं सिरियूं धड़नि खां धार थी वियूं। त दोस्तो, जीअं तव्हां हीअ वीडियो ॾिठी त जंहिंमें हू चए थो त हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उन सां गॾु काफ़िलो हुयो ऐं वञनि पिया काफ़िले सां गॾु, त उते धाड़ेल अची विया। धाड़ेल सभिनि खां फुर कई। उते हिकिड़ी नंढड़ी बुज़ुर्ग जी ॾोहिटी बीठी, उन जा उन्हनि वाला लाहिण चाहिया, पर वाला जो न पिया लहनि, त उन्हनि धाड़ेलनि छा कयो जो उन जा कन कटियूं। कन कटे उते नंढड़ी चयो, नाना साईं, नाना साईं। त उते बुज़ुर्ग बीठो जेको ख़ामोश लॻो, उनखे जोश अची वियो, उन डंडो जो फिरायो त सभु चोरनि जूं मुंडियूं धार थी वियूं। मतिलबु अवाम खे बेवकूफ़ बणाइणु, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जीअं माना माण्हुनि जी नज़र में असां बि एॾा ओलिया आहियूं, जीअं माना असां कंदासीं न, ईअं ई थींदो। बहरहाल इन ॻाल्हि में काई हक़ीक़त कान्हे का। हा, जेकॾहिं बुज़ुर्ग खे एॾी ताक़त हुई त पोइ अॻ में छो न हुन धाड़ेल खे क़तलु कयईं, नंढड़ी जा कन छा लाइ कटरायईं? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवाम खे बेवकूफ़ बणाइणु ऐं उन्हनि जो कहिड़े तरीक़े सां माल खायूं, सिर्फ़ु इहो इन्हनि जो इहो ई मक़सदु आहे। बरेवलियुनि जो मक़सदु इहो आहे त सिर्फ़ु अवाम जो माल खायूं। ॿी इन ॻाल्हि में ॿी काई हक़ीक़त कान्हे, सिर्फ़ु ग़रीब ऐं मिसकिन जो ठॻीअ सां माल खायूं। ऐं तव्हां इन्हनि कूड़नि ऐं ठगनि खे सुञाणो ऐं क़ुर ऐं हदीस ते हलो, इनशा अल्लाह दुनिया में बि भलाई थींदी ऐं आख़िरत में बि भलाई थींदी।